दोस्तों अस्सलाम वालेकुम। अॼु दिलि चयो त मां हर हुन मुहसिन साईं जो, हर हुन वॾे जो, हर हुन माण्हूअ जो दिलों थोरो ॻायां, जो मोहबती पंहिंजे कंधनि उॾियल सां उन्हनि खे सलाम कयां। जिन जिन जो बि अॼु जिते मां आहियां, जेको कुझु कयां थो उन्हनि में उन्हनि जो वॾो किरदारु आहे। इंटरनेशनल ऑर्गेनाइजेशन्स जिन में UN बची थी वञे, वर्ल्ड विजन बची थी वञे, ISO जहिड़ो इदारो सुठियूं पघारूं छॾे ऐं 2013 में मां पंहिंजो सभु शयूं छॾियूं ऐं पंहिंजो पाण मां ॿोली ऐं सिंध लाइ वक़्फ़ु कयो। पैसो जाम कमायोसीं, जेको कमायोसीं उॾामी वियो। पैसो हूअं ई उॾामंदो आहे ऐं हलाल रोज़ी कॾहिं बचंदी कोन्हे। हरामखोरी भले न पई शुरूआत खां वठी, करमान बाबा जो हथु हुयो। त सभ खां पहिरियों त मां बाबा जो थोरो ॻाईंदुसि, जंहिं मूंखे हिन पासे ॾे आंदो, उक्तस आयो, मूंखे चई फ़िकर करण का ज़रूरत कोन्हे। मां हुन घोरे जो बि थोरो थो ॻायां जंहिं मुंहिंजे कन पकड़ करे मूंखे चयो तव्हां ॿोलियूं मुस्तक़बिल में कोन हेॾो वॾो मक़ाम रखनि थियूं पियूं। हुन जो ताने मूंखे सोचण में मजबूर कयो हुयो। मां साइमा असगर जो थोरो मञा थो पियो, जंहिं मूंखे पंजाबी यूनिवर्सिटीअ में मूंखे चयो त पंजाबी ॿोलीअ जी लिखत में वॾे में ॾियोड़ाई न करे आहे, जो हुन शाह मूंखे लिखत उर्दूअ में आंदी, सिंधीअ में न आंदी। मां छिरकी पियो हुअसि। मां चयो तोखे सिंधीअ जे अल्फ़ाबेट जी ख़बर आहे? हुन पूरो यूनिकोड मूंखे ॿुधायो ऐं हुन मूंखे उतां आयो हुयो त ॿोलियुनि लाइ कुझु थियणु खपे। 1.5 साल हाइबरनेट वारो पीरियड कढी, जेको मूंखे हिकिड़ो करिणो हो उहो मां वॾो कमु करे छॾियो। बहरहाल पोइ 1.5 साल खां पोइ अमर नसालिक पेश कयोसीं, जेको वॾी रक़म ते जियो TV वारनि ऐं जंग वारनि वरितो। अॼु जेका मूंखे गाॾी आहे न, इहा जंग वारनि जेके मूंखे पैसा ॾिना, पोइ मां गाॾी वठी छॾी। बहरहाल लिखंदो बि हुयुसि। डॉक्टर फ़ामीदा हुसैन, हुन वॾो थोरो आहे। मौला साईं हुनखे जज हयाती, जज न उमिरनि सां ॾे। साईं ताज जोए जो वॾो थोरो आहे, उहे मूं वटि पहुता। उन्हनि मूंखे सेंसिटाइज़ कयो ऐं मूंखे सिंधी लैंग्वेज अथॉरिटी में अॼु खां 4 साल अॻु कल्ह वारे ॾियारे ते मूंखे जॉइन करायो। उते सिंधी लैंग्वेज अथॉरिटी में छा छा कयोसीं, पंहिंजी टीम जोड़ीसीं ऐं जेको कुझु कयोसीं, मां घणो मुतमिन आहे। असां उहे संगे मील विधासीं जेके मां यकीन सां चवां थो त आईंदो जेको बि सिंधी ॿोलीअ जो थींदो उन जे बुनियादनि ते हूंदो, इहो मुंहिंजो यकीन आहे। हिन दौरान ई मां साईं माजिद भुरगड़ी साहिब जा लख लख थोरा ॻाया थो, जंहिं अमेरिका खां कई अची कराची जेका फ्लैट में अची मुंहिंजे कुल्हे ते हथु रखी मूंखे चयो अमर हाणे कम खे छिकियो। मूंखे ख़ुशी थी आहे, माजिद साहिब जा लफ़्ज़ मूंखे ख़ुशी थी आहे त मूंखे तूं मिलियो आहे, मूंखे शबीर मिलियो आहे। बहरहाल डॉक्टर फ़ामीदा ऐं ताज खां पोइ मां साईं सरफराज़ राजड़ साहिब जा थोरा मञा थो पियो, जेको सिंधी लैंग्वेज अथॉरिटी बाद में चेयरमैन हो। हुन मूंखे खुली छूट ॾिनी, जेको वणियो सो कयो, पर कयो ऐं शाबस अथसि, मौला खेसि उमिरियूं ॾींदो। हुनखां पोइ डॉक्टर प्रोफेसर अब्दुल गफ़ूर मेमन साहिब जा थोरा मञा थो पियो। उहो मुंहिंजो न सिर्फ़ु सुठो दोस्त आहे, मुंहिंजो मुहसिन आहे। हुनजा मुंहिंजे मथां अलाए केतिरा थोरा, मौला साईं खेसि जजी उमिरि ॾे। इन ई दौरान में मां हुन मर्द मुजाहिद, मां हुन मोमिन, हुन माण्हू आहियां, कमाले माण्हू जो मां ज़िक्र कयां जंहिं मुंहिंजे ॻाल्हि खे ॿुधो ऐं वरनायो, साईं सरदार शाह। साईं सरदार शाह जॾहिं मुंहिंजी प्रेज़ेंटेशन ॿुधी त लिटरली हुन जेको पंहिंजे बाद में जेको हुन ख़्यालनि जो इज़हार कयो त हुन चयो त मां जेके जेके इदारा घुमी आयो आहियां उते छा ॾिठो अथमि, छा छा मुंहिंजे ख़्याल जे हिसाब सां थिए पियो, नथो थिए पियो। पर हुनखे खेसि उन ॾींहुं ॾाढी ख़ुशी थी बक़ौल हुनजे, त हुनजे चवण मूजिबि त मुंहिंजो हथु हुनखे मिलियो आहे।
फेसबुक ते 7 साल पुराणा असां सलाम दुआईअ में बि रहिया हुआसीं। बहरहाल साईं सरदार शाह मूंखे चयो त मतिलबु ॿोलीअ सां गॾोगॾु पंहिंजी सकाफ़त आहे, पंहिंजा इमाग मकान आहिनि, पंहिंजा सियाहती शयूं आहिनि, इहो कल्चर आहे, हिन तरफ़ वधिजे, हिन तरफ़ कम खे छिक तूं। हुन मुंहिंजे मथां वॾो यकीन कयो। मां इहो मुंहिंजे मन में पियो। कॉर्पोरेट इंडस्ट्रीअ मां मुसलसिल रहियो आहियां, मां इंटरनेशनल ऑर्गेनाइज़ेशन सां रहियो आहियां, यूनाइटेड नेशन सां रहियो आहियां। हर उहो दोस्त जेको मूंखे सुञाणे थो रेलवे दौर खां वठी मुंहिंजी प्रोफेशनल ज़िंदगीअ खां, सभिनी खे ख़बर आहे मां कॾहिं हरामखोरी न कई ऐं मां ॾाढी हिकमत अमलीअ सां मां कम खे अॻिते लिखींदो रहियो आहियां। बहरहाल मां इहो सम्झां थो जेसिताईं तव्हां सगारी ताक़त में न आहियो ऐं सगारी ताक़त सां गॾु न आहियो त तव्हां हे ईअं ई आहे जीअं मां वॾी हिकिड़ी दीवार भञणु चाहियां, मां पंहिंजे मथे सां भञणु चाहियां। जॾहिं मां सम्झां थो ऐं सभु चवंदा हीअ दीवार भॼी, तव्हांजी ताक़त खपे थी पए। इन करे मूंखे साईं सरदार शाह जो जेको हथु हुयो मुंहिंजे कुल्हे ते लॻो, मूंखे उहो कराची वठी आयो ऐं कल्चर डिपार्टमेंट में दाख़िल कयाईं। अॼु साईं सरदार शाह सां गॾोगॾु जॾहिं मां साईं अकबर लगारी साहिब जा मां थोरा न ॻाईंदुमि त इहा मुंहिंजे लाइ मां सम्झां त वॾी कंजूस साहिब थींदी। मंज़ूर कनासरो साहिबु आहे, साईं रोशन कनासरो साहिबु आहे। लिहाज़ा चिक मूंखे जेका हिकिड़ी सॼी मूंखे रहलो मिलियो, पोइ मुंहिंजे बाबा जी चयल हिकु ॻाल्हि ॾाढी मूंखे यादि ईंदी आहे। बाबा चवंदो आहे जॾहिं मालिक कंहिंजे मथां राज़ी थींदो आहे त उहो पंहिंजनि क़रीबनि जे वेझो कंदो अथसि। मां सच त इहो आहे त ख़ाली पेट रही जेतिरा मां शुक्र कयां शायदि मां अदा न करे सघां। मुंहिंजे मथां मालिक जा वॾा करम आहिनि, वॾा आहिनि, वॾा अहसान आहिनि। अम्मा जी दुआऊं, बाबा जी दुआऊं, दोस्तनि जो साथ आहे ऐं हर उन कुर्बाए ते, हर उन सुलझल, हर उन फज़ीलत वारे माण्हूअ जो मुंहिंजे कुल्हनि ते, मुंहिंजे मथे ते हथु रहियो आहे, जिन मूंखे दॻ ॾिना आहिनि, मूंखे चयो आहे खुली छूट ॾिनी अथऊं त अॻिते वधी आहे कमु आहे। सो इहे जॾहिं मां दोस्तनि जा मां थोरा ॻायां थो त सच त इहा त मुंहिंजी ज़िंदगीअ में मुंहिंजा उहे अनेक दोस्त जिन मुंहिंजे लाइ रस्ता कढंदा हलिया। मां किथे परेशान थियुसि, माली तरह ते परेशान थियुमि कंहिं बि हिसाब सां त हुननि अची मूंखे अची पलहवार कयो। रमज़ान बुर्डो थो अचे, मुमताज़ मगी थो अचे, मजीद फहीम थो अचे, मीर अल्ताफ़ थो पियो अचे। पंहिंजे संगतियुनि साथियुनि में जॾहिं मां ॾिसां त सलाम जी सॼी टीम जिन में रशीद भाई, सुलेमान भाई, डॉक्टर हफ़ीज़ भाई, सजाद भाई, उबैद भाई जेको अॻिते हली मुंहिंजो सॼो हथु थिए थो लैंग्वेज अथॉरिटीअ में, मुंहिंजी सुहिणी भेण अनीस भाई, उन्हनि में फ़हद भाई। त हिकिड़ो जेको गॾियल हिकिड़ो सेट ठहियो त अॼु मूंखे यकीन आहे, एॾो मूंखे यकीन आहे मौला लजपाल उमिरि में विथी ॾे। सुभाणे साईं अब्दुल मजीद भरगड़ी साहिब जे नाले ते जेको इदारो मां कमु करणु वञी रहियो आहियां, उन में हिकिड़ी ज़बरदस्त टीम हिकिड़े ठाहे अॻिते वधिजे थो पियो, जेको बि हुजे, जेको बि अचे। मां इहो यकीन सां चवां थो त सिंधी ॿोलीअ खे को वॾो ख़तरो कोन्हे। ॾिसो असां सभु, असां वटि टूल छा आहे, असां वटि हथियार छा आहे? असां वटि हथियार आहे त हिन में वेठल कुझु ख़्वाब आहिनि, उन ख़्वाबनि खे पूरे करण जे लाइ असां हिननि कीज़ ते कमु था पिया कयूं, कोडिंग ते कमु था पिया कयूं, जिन्हनि जे ॿोलीअ ते कमु था पिया कयूं। असां वटि हथियार न आहिनि, न वरी असां घुरिलाऊं, न योद्धाऊं। असां हिकिड़ा कमज़ोर हिकिड़ा माण्हू आहियूं जेको जिते आहे। हिकिड़ी शइ यकीन सां मां चवंदुसि त नियत असांजी साफ़ु आहे, असां कॾहिं ख़राबु न आहे सोचो। मां यकीन सां चवां थो पियो जेको बि सोचियो आहे कयो आहे, ऐं जेको कयो आहे उहो 100 दफ़ा सोचे सम्झी कयो आहे। हिन मां फ़ाइदा रसनि, ॿियनि खे आसानियूं थींदियूं। अॼु कॾहिं मुंहिंजूं अखियूं शायदि भरिजी अचनि में कॾहिं मुस्तक़बिल जो ॿारु जेकॾहिं आर्टिफिशियल इंटेलिजेंसी ते या रोबोटिक इंजीनियरिंग ते या जेका उन वक़्तु वर्चुअल कीबोर्ड्स थींदा उन्हनि खे जेकॾहिं उहो हथ हणी या पंहिंजे ज़ुबान मां कुझु चई या कैमरा मां तस्वीर कढी जेकॾहिं सिंधी ॿोलीअ खे उन स्क्रीन ते या उन डिजिटल लेंस ते जेकॾहिं उहो पसंदि आहे, इन्हनि पोइ असांजो थोरो किरदारु ज़रूरु हूंदो। बिल्कुलु उन हारीअ वांगुरु जे राति जा उजाॻा करे फ़सुल पाया हुजनि। मां पंहिंजे पाण खे सदाई नंढड़ो कारकुन सम्झो आहे ऐं मूंखे इन में ई फ़ख़्रु आहे। मूंखे कंहिं बि लीडर थियण जो शौक़ु कोन्हे, कॾहिं बि नाले वठण जो शौक़ु कोन्हे थियो। मां कॾहिं बि कोन चयो आहे, मां चयो आहे हर दफ़े इहो ई मार्ज़ रखियो आहे, इहे मुंहिंजा दोस्त आहिनि, इहे मुंहिंजा संगी आहिनि, इहे मुंहिंजा साथी आहिनि।
जेकॾहिं इहे न हुजनि हा मां बि न हुजां हा। लिहाज़ा मुंहिंजी ज़िंदगी में इन्हनि सभिनी जो वॾो किरदारु आहे, जेके के सिंध में वेठा आहिनि, सिंध में वेठा आहिनि, जेके ॿाहिरि वेठा आहिनि। मां न मक़सूद मेमण जो मां थोरो मञींदो। मूंखे यादि आहे मूंखे हिकिड़े कंसोर्शियम में मेंबरशिप खपंदी हुई 3WCA जी, ऐं मुंहिंजे ख़्याल में पाकिस्तान में इहो लाहौर वारा कोन सोचींदा हुया। मूं वटि हिकिड़ो ख़्वाबु हो 3WCA में असांजी सिंधी ॿोली खे कंहिं न कंहिं क़दुरु थिए। त उन्हनि ॾींहंनि में उन्हनि खां पोइ माइक्रोसॉफ्ट ऐं गूगल में पोइ आई पहिरियों 3WCA में सिंधी अप्रूवल कराईसीं। त उन मुंहिंजे लाइ वॾो मसइलो पैसा कीअं अचनि, ओॾांहुं कीअं वञनि, पैसा हुया पर ओॾांहुं कीअं वञनि। मां मक़सूद मेमण खे मां चयो, जेको मैक्स मेमण जे नाले सां मशहूरु आहे, मक़सूद हे कमु आहे, चयो भाउ को मसइलो ई कोन्हे, ऐं हुन हुते फीस जमा कराई। मां सम्झां थो त अदा मक़सूद जो वॾी हिन में आहे, मशहूद काज़ी आहे, साईं ज़फ़र आहे, ऐं अनेक दोस्त आहिनि। डॉक्टर गुल आहे, फयाज़ आहे जेको इंडस एशिया नाले सां हूंदो आहे। फयाज़ जो वॾो कंट्रीब्यूशन आहे, तमामु वॾो कंट्रीब्यूशन आहे। रोमन सिंधीअ में उहो कमु थो पियो करे, सदा सलामत रहे। अहिड़े ई नमूने सां असांजा जेके वरी हिते जेके दोस्त आहिनि, जेके अतो हिते जेके ख़ासि तौर ते कनि, अदाली हसन आहे, साईं जावेद सोलंकी साहिबु आहे, हिकु हिकु पाण मल्हायो आहे, पंहिंजे पंहिंजे वित आहे, जेका खेनि वित आहे, जेतिरी विथी खेनि मिलनि थी पए, उहो जेका विथी वित आहे जेका उन में सभिनी माण्हू मल्हायो आहे, ॾाढो सुहिणो मल्हायो आहे। अतो ॾुचो बि आहे। इन सभिनी दोस्तनि जूं तमामु जूं काविशूं आहिनि। बिजो माजे साहिबु पोखियो, गुॾूं कयूं असांजी अयाज़ शाह वारनि सभिनी। लिहाज़ा जेको कुझु थियो आहे उन में इन न्यूटन वारी ॻाल्हि वांगुरु त हिन समुंड मां कफड़े वांगुरु जेको बि थियो आहे, जीअं बि थिए थो पियो, मां तमामु घणो मुतमिन आहे। रफ़्तार थोरी ढरी आहे, बिल्कुलु आहे, पर ईअं थींदो आहे। हीअ ॿोली जेका आहे असां हिनखे मालिक जो वॾो 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 करम आहे। ॿी ॿोली ख़ुदि दुनिया जे लाइ वॾी गुज़ारत आहे। मुंहिंजी सभु दोस्त मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी छॾियो, सिंधी ॿोली दुनिया जी वॾी गुज़ारत अथव, तमामु वॾी गुज़ारत अथव। मां हिकु कंहिं बि नरगसियत में थी नथो ॻाल्हायां, न वरी मां कंहिं मैगलोमनिया में थी थो पियो ॻाल्हायां, पर इहा हिकु हक़ीक़त अथव। सिंधी ॿोली दुनिया जे लाइ गुज़ारत अथव। सिंधी ॿोली जो दुनिया में तमामु वॾो क़दु मथे आहे। मोहन दड़े जी लिखत जेका दस स्क्रिप्ट आहे, थोरो खुले त सही, थोरो ॾिसो त सही, तरसो दुनिया मञींदी। ऐं उन क़द ताईं जॾहिं पाण सिंधी ॿोलीअ खे पहुचायोसीं ऐं सिंधी माण्हुनि जे आवाज़ खे पहुचायोसीं, हिन ख़िते माण्हुनि जे आवाज़ खे पहुचायोसीं त दुनिया मञींदी। तेसीं ताईं कमु हले थो पियो, राति आहे, सुबुह आहे, मंझंदि आहे, असुर आहे, जेका बि कमु खे हलाइणो आहे, कमु हले थो पियो। मां बाहुमती सभिनी दोस्तनि जो मां थोरो मञा थो पियो, तव्हांजा लख लख थोरा। मां फ़लसफ़ी कोन आहियां, मां अदीब कोन आहियां, मां शाइर कोन आहियां, मां कुझु कोन आहियां, नथिंग, मां कुझु न आहियां। जेको बि कुझु कयो अथमि उहो मूंखां करायो वियो आहे। कहिड़ी कुवत करायो आहे मूंखे ख़बर न आहे, पर मां ईअं सम्झां हिन काइनात जे हेॾे वॾे वसी काइनात में कुझु बि न आहियां। उन में जेको कुझु थियो आहे सभु तव्हांजे करे थिए थो पियो, तव्हां करायो था पिया। मां अवां सभिनी जा वॾा वॾा थोरा मञा थो पियो। हे मुंहिंजी ज़िंदगीअ जो एग्ज़ैक्टली 4थों साल थियो आहे जॾहिं मां हिन ख़िते जे तहज़ीब, हितां जी ॿोलीअ, हितां जे मागनि मकाननि ते जेको कुझु कमु थी रहियो आहे, इन में अनेक मौसननि जा जेके थोरा ॻाइणा आहिनि मूंखे दिलि में न कजो। अवां सभु मुंहिंजा मौसन आहियो, अवां सभिनी जा मुंहिंजे मथां वॾा थोरा आहिनि। वॾी वॾी महिरबानी। मौला लजपाल तव्हांखे सदाईं आबादु रखंदो, ख़ुशि हूंदो। पंहिंजे ॿचिड़नि सां हिकिड़ी वेनती आहे, हिकिड़ो कुर्ब आहे, न कादी घटि करियो, तकलीफ़ में हथ विझो। सिरूं ठाहियो, घर ठाहियो, सिरूं नथा ठाहे सघो त जेके ठहियल सिरूं उन्हनि खे तरतीब ॾियो। जे उहे बि नथा तरतीब ॾेई सघो त ड्रायो न। वक़्तु थोरो आहे, कमु इलाही वॾो आहे। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। लख थोरा तव्हांजा, सभिनी जा लख थोरा। महिरबानी तव्हांजो। थैंक यू।